हालानी वेझो नशे वारनि सोपारियुनि सां भरियल कार टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पीर मखदूम वटि नशे वारी सफ़ीना सोपारी सां भरियल कार टायर बस्ट थियण सबबि वण सां टकराइजी वई। हादसे में ड्राइवर ऐं कार में सवार संदसि साथी ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस पहुची कार खे तहवील में वठी नशे वारियूं सोपारियूं कब्ज़े में वरितियूं ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। मेयर जे खोखर ॿाहिरनि कार जे सौदे में फ्रॉड ऐं धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। अनवर ऐं संदसि भाउ मुनवर खोखर ॿुधाईंदे ॿुधायो त हुननि कुझु ॾींहं अॻु आमिर ख़ासकेलीअ खां कार वरिती हुई जेका ख़राब निकिती। हुननि चयो त कार ख़राब हुजण बाबति आमिर जे चाचे खे दान ॾियण ते मथे ॾमिरिजी पियो ऐं धमकियूं ॾियण लॻो। नौजवाननि चयो त साणनि थियल नाजाइज़ीअ जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। 12 में ॻोठाणो बासर जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ पाक किताब खणी प्रेस क्लब पहुची वियो। कोट नूराबाद बिरोई जे रहवासी अब्दुल गनी छुट्टो ॿुधायो त ठेकेदार ईद मोहम्मद बिरोई संदन घर में घिड़ी औरतुनि मथां तशद्दुद कयो। हुन चयो त पुलिस खे दान ॾियण ते बासर कूड़ा केस कराए संदसि भाउ इमदाद छुट्टे खे लाकब हवाले करायो आहे। ॻोठाणे चयो त बासर ठेकेदार जा वाठा संदसि ज़िंदगी अदा बणाए छॾी आहे, खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk